प्यारी साध संगत, आदेश तिसे आदेश, आद अनिल अनाद अनाहत, जुग जुग एको वेस। श्री गुरु नानक देव साहिब जन जी जा बाणी आहे जप साहब, जंहिं ते असां सत्संग करे रहिया आहियूं। तव्हां सभिनि जो स्वागत आहे। इन जप साहब ते असां विश्लेषण करे, अर्थ समझी ऐं भावार्थ समझण जी कोशिश करे रहिया आहियूं। आदेश तिसे आदेश, आदेश माना नमस्कार। उन परमात्मा के नमस्कार जेको युगन युगन खां हिकिड़ो ई आहे, जंहिंजो रूप कॾहिं मटियो कान, जंहिंजो बयान कॾहिं मटियो कान, जंहिंजो वक्तव्य कॾहिं मटियो कान। इहो ई फ़र्क़ु आहे असां में ऐं हुन में। असां त रोज़ माहौल ॾिसी करे मटे छॾींदा आहियूं, सोच मटे छॾींदा आहियूं, वीचार मटे छॾींदा आहियूं, धारणा मटे छॾींदा आहियूं। पर परमात्मा उहो ई रहियो, उहो न मटियो। जुग जुग एको वेस, उनजो हिकिड़ो ई वेस आहे परमात्मा जो। जीअं आहे सो आहे, छो त हुन खां मथे ॿियो कोई आहे बि कोन, हुन खां पहिरीं ॿियो कोई हो बि कोन। त इन करे उहो हिकिड़ो ई आहे ऐं ओड़ो ई आहे। आद अनील अनाद अनाहत, उहो निर्लेप निरंजन सदाईं रहण वारो आहे, उनखे नमस्कार आहे। सागर सिद्धनि जे अॻियां उन परमात्मा खे नमस्कार था कनि, आदेश था कनि। सिद्धनि जा कुझु सवाल आहिनि ऐं गुरु नानक उन जा जवाब ॾेई रहियो आहे। मात्रा साहिब जेका तव्हां पढ़ियव उहा हिन सां मैच अथव वाणी। आचार्य श्रीचंद्र भगवान बि उहा ई ॻाल्हि कई आहे। शर्म की मुद्रा, उहे ॻाल्हियूं सिद्धनि जे अॻियां, नाथनि जे अॻियां, या तरह तरह जे प्रकारनि जे संतनि, सन्यासी, महंतनि जे अॻियां जेको उन्हनि जो संवाद थियो आहे, मात्रा साहिब उहा ई आहे। ऐं जप साहिब जी ही चौपायूं पौड़ियूं बि उहे ई आहिनि। सिद्धनि सां जेको संवाद थियो आहे उहो आहे। त ज्ञान जी ॻाल्हि आई, माना सिद्धनि भोजन जी ॻाल्हि कई, भुगत कि तव्हांजी भुक्ति किथे आहे, तव्हां भोजन कहिड़ो खाईंदा आहियो, कहिड़ो तव्हांजो भोजन आहे, कहिड़ी व्यवस्था आहे भोजन जी, ऐं उनखे परोसण वारो भंडारण किथे आहे। सिद्ध पुरुष बि इन्हनि ॻाल्हियुनि में उलझी चुका हुआ, ॿाहिरियुनि ॻाल्हियुनि में। मूं पाठ साहिब ते चयो कि माण्हू उल्टो करे छॾियो आहे। जेका शइ ॾिसण जी आहे उनखे ॿुधणु शुरू कयो अथनि, ऐं जेका ॿुधण जी आहे उनखे ॾिसणु शुरू कयो अथनि। तव्हां हिकु ॻाल्हि जो जवाबु ॾियो, सत्संग ॾिसण जी शइ आहे या ॿुधण जी शइ आहे? पोइ ॾिसंदा छो आहियो? ॾिसी करे ॿुधंदा आहियूं। ॾिसी करे महत्वपूर्ण छा आहे? ॿुधणु ज़रूरी आहे, ॿुधण लाइ ईंदा आहियूं। पर माण्हुनि अॼुकल्ह ॾिसणु शुरू कयो आहे। सत्संग बि दर्शनीय थी वियो आहे। जेका शइ ॿुधण जी आहे उनखे ॾिसनि पिया था। छा था ॾिसनि कि हॉल कैसा है, व्यवस्था कैसी है, जो सत्संग कर रहा है या कर रही है वो कैसी है, बॉडी लैंग्वेज कैसी है, कौन कौन से लोग आ रहे हैं, जा रहे हैं, पैसे वाले हैं कि गरीब हैं। माना माण्हू सत्संग ॿुधणु कोन पियो थो वञे, ॾिसणु पियो थो वञे। हिकिड़ो हमरा गॾियो चई सत्संग में वेंदो आहियां मां बि। चयोमांसि कहिड़े सत्संग में? चई अरे उहो जेको केसवाणीअ जे हाल में कोन थींदो आहे। चयोमांसि कहिड़े सत्संग में? तो बार बार हिकिड़ो ई अखर बीह रहियो, अरे उहो केसवाणीअ जो हाल कहिड़ो आहे? चयोमांसि हा सम्झी वियमि। हिन खां पुछियोमांसि छा पियो थो चए? पोइ हिन ॿुधाई कि हिते सत्संग उहो ई थींदो आहे जेको बि थींदो आहे, जलेबियुनि जो ई।
पर हिन हमरा के कुछ खबर ही न कि भाई सत्संग में छा थींदो आहे, कहिड़ो सिद्धांत, कहिड़ी ॻाल्हि खे प्रतिपादित कयो वेंदो आहे, केरु कंदो आहे, ऐं जेको कंदो आहे उन जो गुरु केरु आहे ऐं उन जो गुरु केरु। हिन हमरा के कुछ भी ख़बर न, हिन के बस हिक ही ॻाल्हि ख़बर कि केसवाणी जो घर आहे। छो त केसवाणी राजनीति में हिकु माण्हू आहे फेमस, बार बार उहो चए त माण्हू सत्संग कोन पिया था ॿुधनि, न कोई कुझु सम्झनि पिया था, माण्हू ॾिसनि पिया था। त मां तव्हांखे निवेदन कयां, सत्संग ॾिसण जी शइ कान्हे, ये फिल्म कान्हे, ये को नाटक कान्हे जो तव्हां ॾिसण अचो, ये ॿुधण जी शइ आहे। सिद्ध बि इहा ई ग़लती पिया कनि, जेके शयूं ॿाहिरियूं आहिनि उन जे बारे में पिया पुछनि, भोजन किथे आहे, तव्हांजो भंडारण कहिड़ो आहे, डंडो किथे आहे तव्हांजो, मुंद्रा किथे आहे, इहे ॿाहिरियूं ॻाल्हियूं जेके रुॻो ॾिसण में थियूं अचनि, भीतर कुझु बि न। त माण्हुनि जेका शइ ॿुधणु खपे उनखे ॾिसणु शुरू कयो आहे, ऐं जेका शइ ॾिसणु खपे उनखे ॿुधणु शुरू कयो आहे। कीअं? माण्हू बोरवन में वेंदा आहिनि प्रकृतिअ में, हुते छा करणु खपे हाणे ॿुधायो? ॾिसणु खपे या ॿुधणु खपे? पर माण्हू हुते ॿुधनि पिया था, उते वरी दर्शन कोन था कनि उन प्रकृतिअ जो, सुंदर प्रकृतिअ जो। न वण उन्हनि खे रुची आहे, न पखियुनि में, न उन रोड में। ॾिसो वण नेचुरल थींदा अथव, सहज, ओरिजिनल, इहे हिन जे मन में कपट कोन हूंदो आहे। तव्हांखे कॾहिं इच्छा थिए न कि मां अहिड़ो संग करण थी चाहियां जेको कूड़ न ॻाल्हाए, त प्रकृतिअ में हलिया वेंदा कयो, बोरवन में हली वेंदा कयो। या वण कूड़ न ॻाल्हाईंदा अथव, ये अंदरि ॿाहिरि अलॻि अलॻि कोन्हनि, ही जेको आहिनि सो आहिनि। त इहो आहे ॾिसण जी शइ, प्रकृति। पर माण्हू छा पिया था कनि? क्लब पिया था ठाहिनि, वरी ॻाल्हाइनि पिया था, अरे घणे जो हूंदो ही प्लाट, बोरवन घणे एकड़ में हूंदो, उते पिया था ॿुधनि। वरी शहर जूं ॻाल्हियूं, फलाणे हीअं कयो, फलाणे हीअं कयो। त मां तव्हांखे थोरो बसि ठीकु करण जी कोशिशि थो कयां कि उल्टो थोरो कयो, सत्संग खे ॿुधो ऐं प्रकृतिअ खे ॾिसो। गुरु नानक इहो कमु कयो, सत्संग ॿुधई, सुणिए दुख पाप का नास, ऐं प्रकृतिअ खे ॾिसी करे चयईं, विस्माद नाथ विस्माद भेद, विस्माद जीव, विस्माद नाथ विस्माद वेद, विस्माद जीव विस्माद भेद। ऐं आम माण्हू छा पियो थो करे? सत्संग खे ॾिसे पियो थो ऐं प्रकृतिअ खे ॿुधे पियो थो, उते ॻाल्हाए पियो थो ऐं ॿुधे पियो थो। बसि माण्हू खे इहो ई त ठीकु कराईंदो आहे सत्संग, कि किथे ॻाल्हाइणो आहे, किथे ॿुधणो आहे, किथे ॾिसणो आहे। सभिनि जो महत्व आहे। अखियुनि जो किथे उपयोग करणो आहे, दिमाग़ जो किथे उपयोग करणो आहे। सत्संग बसि इहो सेट थोरो ठीकु कंदो आहे। ॾाढा माण्हू उते दिमाग़ जो उपयोग कंदा आहिनि जिते ज़रूरत बि कान्हे, जिते ज़रूरत आवश्यकता कान्हे उते दिमाग़ हलाईंदा आहिनि। मेरे को लग रहा है कि यहाँ पे ऐसा है, अरे तेरे को लग क्यों रहा है? माण्हू चवणु कुझु ॿियो चाहींदो आहे, माण्हू खणी कुझु ॿियो वठंदो आहे, त उहो तोखे लॻो न, उनजो तो कोई इलाज कान्हे। तो कंहिं बि ॻाल्हि जो कुझु बि अर्थ कढी, मेरे को लग रहा है, तो दिमाग़ हलायो छो? मैंने सोचा, तो तूने सोचा क्यों? हाँ तो इहो चवंदो आहे यार, को माण्हू ग़लती करे वरी चए न मां सोचो भाई, त तूं सोचे ई छो? तुंहिंजो कमु हिते थोरी सोचण जो तुंहिंजो कमु आहे। त किथे सोचजे, किथे अखियुनि जो इस्तेमालु कजे, किथे ॻाल्हाइजे। बसि सत्संग इहो सेखारींदो आहे। इहो ई ठीकु करण लाइ त हिन पाठशाला में अचिबो आहे, हिन सत्संग में। त असां गुरु नानक देव साहिब जन जी बाणी सम्झण जी कोशिशि पिया था कयूं। हिकु हिकु पौड़ीअ जो ॾाढो वॾो गहरो गहरो अर्थ निकिरंदो थो वञे।
हाणे सिर्फ़ु हिकु पौड़ी पाठ जिते पाठ रखंदा आहियूं उते वधि में वधि हिकु पौड़ीअ ते सत्संग कंदो आहियां। सोचे न हो गई, हर दफ़े नओं अर्थ निकिरी ईंदो आहे, हर दफ़े। हींअर जिते पाठ रखियो आहे उते बि नई ॻाल्हि निकिरी आई कि भाई तव्हां, मूंखे यादि बि कोन्हे कि गुरु नानक बसि इहो चयो कि ही कमु न कर। इन खां पहिरीं ॿियनि सत्संगनि संतनि चयो भई ही कर, हे कर, हे बि कर, पर गुरु नानक चयो हे बि न कर, हे बि न कर, हे बि न कर। सोचे न हो वई, चुप न हो वई, न अखर अची विया, बसि तूं छॾ, ॿियो कुझु करणो कान्हे, बसि ही न करणो आहे। ऐं स्वीकार कर ऐं रीस न कर। जेका बि परिस्थिति तोखे मिले शिकायत न कर। तूं ॿिए जी देखा देखी इहो न चओ कि मूंखे बि इहा शइ मिले। हुकुम रजाई चलणा, नानक लिखिया नाल। जेको तुंहिंजे भाग में लिखियल आहे तूं स्वीकार कर। जहिड़ी बि परिस्थिति तूं कंपेयर न कर कि मूंखे हुन जहिड़ी शइ छो कान्हे, हुन जहिड़ो घर छो कान्हे, हुन जहिड़ी कार छो कान्हे। जेको अथई तूं हुनखे स्वीकार कर। त पोइ प्रश्न तो पैदा थिए कि अगर स्वीकार कयूं त छा पोइ चुप करे बसि वेही रहूं? न भाई, प्रश्न पैदा तो थिए कि तव्हां था चओ जेका परिस्थिति मिले तूं हुनखे स्वीकार कर। स्वीकार करण लाइ चयो, माठ करे वेहण लाइ कोन चयो। छो त लिखियल आहे हुकुम रजाई चलणा, हलणो आहे। ईअं हिकु हिकु अखर जा अर्थ पिया था निकिरनि। हुकुम मञ मालिक जो, पुछीसि मूंखे छा करणो आहे। ऐं रज़ाई माना राज़ी रहो। रजाई सवड़ खे न सम्झिजो, राज़ी रहो ऐं चुप करे न वेही रहो। भगवान जो भाणो मञी करे, राज़ी रही करे चलणा, हलणो बि अथई, कर्म बि करणो अथई। ईअं हिकु हिकु अखर जा अर्थ निकिरंदा वेंदा आहिनि। ते जप साहिब आहे जंहिंते असां सत्संग करे रहिया आहियूं, 29 पौड़ीअ ते पहुता आहियूं। कारकतन खां मूंखे त लॻे थो भई ईअं न थिए ऐं कंदे कंदे कीर्ति कारकतन ताईं पहुची वञूं ऐं उनखे चऊं अञा उते ई बीठा आहियूं। जेके ईंदा आहिनि न मेंढ बरसाती, साल साल में दर्शन ॾींदा आहिनि, उन्हनि खे चऊं अञा उते ई आहियूं, तव्हां जिते छॾे विया हुआ असांखे। कयूं ईअं, का वॾी ॻाल्हि कान्हे, मूंखे छा आहे, पर ज़बरदस्ती छो कयूं? सहजता सां ई पैदा कयूं न। जॾहिं बि पूरो थिए, आंटी त चए पई ख़बर हुजे हा न त तव्हांखे तॾहिं चऊं हा कि आराम सां हलो। हाणे हिकु हिकु पौड़ी आराम सां ई खणो, पर ओॾी महिल सोचो कि सॼो जप साहिब पूरो कबो, कंप्लीट कबो 38 पौड़ियूं, उन हिसाब सां पिया हलो। पोइ जॾहिं छूट मिली वई त 2 महीना थी विया शायदि, असां उते ई बीठा आहियूं 29 पौड़ीअ ते। उहा बि हाणे शुरू कई आहे, पर सुठो लॻे थो असांखे त जितां ज्ञान मिले, जितां का सूत्र, कोई फार्मूलो मिले, इहे सूत्र आहिनि जीवन जीअण जे लाइ। हूअं ॾिठो वञे त काई वैल्यू कान्हे, पर अगरि उपयोग कयो वञे जीवन में त ॾाढो ई वॾी वैल्यू आहे। जीअं कोई ब्रिज पुल ठहंदो आहे, लाल घाटीअ ते पुल ठहे, ब्रिज पियो थो ठहे, ऐं हिकिड़ो एयरपोर्ट रोड ते ठही चुको आहे, त असां वञूं पिया हितां ई, 35 पाठ आहे, त हलंदे चलंदे मूंखे वीचार ईंदा रहंदा आहिनि। त मां सोचियो ही पुल ठाहिण खां पहिरीं पने ते ठाहियो वियो हूंदो, पने ते न, इंजीनियर हुनजो नक्शो कढियो हूंदो। उन पने जी त का वैल्यू कान्हे। पने ते मां तव्हांखे बि उहो नक्शो कढी ॾियांव हथ में, उनजी काई वैल्यू कान्हे। पर अगरि पने ते न अचे हा पुल, त उते बि न अचे हा, उहो ॿिज उते पइजी वियो हुनजो। वण ॾाढो वॾो तॾहिं हूंदो आहे जॾहिं शुरूआति हिकिड़े ॿिज सां थींदी आहे। त ही नंढा नंढा सूत्र आहिनि, ही फार्मूला आहिनि, हिते हिननि जी का हीअं वैल्यू कान्हे, पर जॾहिं तव्हां हिन जो उपयोग कंदा जीवन में त तव्हांजो जीवन सुंदर थी वेंदो। इहो उपयोग आहे।
उनखे पाणी ॾियणो पवंदो, उन ॿिज खे, उनखे उस बि ॾेखारबी, उनखे प्रयोग करणो पवंदो। त इन हिसाब सां असां इहे हिकु हिकु सूत्र खणूं पिया था, ॿिज खणूं पिया था, उन्हनि ते मनन करिणो आहे। सुनो, चुनो और गुनो, उन सां ई कुझु परिणाम निकिरंदो। त गुरु नानक देव साहिब जन खां उहे सिद्ध महापुरुष पुछनि था, तव्हांजो आश्रम किथे आहे, भंडारो घणो टाइम खाराईंदा आहियो, ऐं केरु आहे भंडारी जेको खाराईंदो आहे, ऐं तव्हांजी पदवी कहिड़ी आहे, तव्हांजो त कोई पंथ आहे बि या कान्हे, असां त नाथ आहियूं, नाथ परंपरा। उन्हनि जो जवाबु पियो थो ॾिए गुरु नानक, भोगत ज्ञान, भोगती माना भोजन। साहिब चवनि था ज्ञान ई मुंहिंजो भोजन आहे। हाणे ज्ञान भोजन कीअं थींदो आहे? ज्ञान इहो ई जेको पाण ॻाल्हायूं पिया था, इहो भोजन आहे, पर ॾाढो सूक्ष्म भोजन आहे, ॾाढो सूक्ष्म। ही स्थूल भोजन कान्हे, ही शरीर जो भोजन कान्हे, ही भोजन आहे आत्मा जो। आत्मा सूक्ष्म आहे, बिल्कुलु सूक्ष्म खां बि सूक्ष्म। सत्संग जो वाणियूं ॻाल्हियूं बि त सूक्ष्म आहिनि, सूक्ष्म मां सूक्ष्म। कननि जे द्वारा वञी करे अंदरि आत्मा खे तृप्त कंदियूं आहिनि। आत्मा खे आदर जॾहिं मिलंदो आहे न, आत्मा ॾाढी ख़ुशि थींदी आहे। ऐं आत्मा जो आदर इहो ई आहे, ही सत्संग, ही आत्मा जो भोजन। जॾहिं असां इहो आत्मा खे भोजन ॾियूं था त आत्मा खे अमृत थी करे मिलंदो आहे। ऐं आत्मा असां खां अलॻि कान अथव, असां ई आहियूं आत्मा। आत्मा माना मैं, असां ई आहियूं। हे शरीर पाण अलॻि आहे असां खां, मन असां खां अलॻि आहे। त असां आत्मा खे भोजन पिया था ॾियूं, माना पंहिंजो पाण खे पिया था ॾियूं, को ॿिए कंहिंखे कोन पिया था ॾियूं। पर असांखे होश कान्हे, हिन शरीर सां अटैच थी करे शरीर खे मां सम्झण लॻंदा आहियूं। इन खां थोरो शरीर खां अलॻि थी करे असां अनुभव कयूं कि मां जेका आहियां उनजी खुराक कहिड़ी आहे, सत्संग। शरीर जो बसि इहो सदुपयोग ॿुधायो वियो आहे शास्त्रनि में कि आत्मा सत्संग कोन ॿुधी सघंदी आहे। कन ॿुधंदा आहिनि सत्संग, शरीर ॿुधंदो आहे, पर पहुचंदो उस ताईं आहे। छो त जॾहिं शरीर सत्संग ॿुधंदो आहे त उन सत्संग ॿुधण सां मन जो मल विक्षेप आवरण हटंदो आहे, मन शुद्ध थी वेंदो आहे, त आत्मा प्रगट थींदी आहे। न त आत्मा दॿिजी वई आहे, आत्मा ढकिजी वई आहे, लिकी वई आहे। आत्मा खे प्रगट थियण जो मौक़ो मिलंदो आहे, असांखे पंहिंजो पाण खे ॿाहिरि अचण जो मौक़ो मिलंदो आहे ज्ञान सां। त थियो न भोजन, भोगत ज्ञान, आत्मा जो भोजन ज्ञान। साहिब चवनि था मुंहिंजो उहो ज्ञान आहे आत्मा जो। इन करे तव्हां घणे दफ़ा ॿुधो हूंदव कि सत्संग में रस ईंदो आहे, पर उहो रस ॿियो कोई कान्हे, उहो रस ही आहे। भॻवान जा गुण ॿुधी करे, भाई ॾिसो, पंहिंजी तारीफ़ ॿुधणु सुठो लॻंदो अथव न। सत्संग में अगरि असां भॻवान जी तारीफ़ कयूं त उहा कंहिंजी बि थी थिए तारीफ़, उहो परमात्मा वेठो किथे आहे? तव्हांजे भीतर। त तव्हांखे ख़ुशि थियणु खपे या न? अगरि असां भॻवान जी, परमात्मा जी तारीफ़ था कयूं त उन में ख़ुशि कंहिंखे थियणु खपे? मुंहिंजी परमात्मा जी त तारीफ़ थिए पई थी, मुंहिंजे पीउ जी पई थी तारीफ़ थिए, मुंहिंजे अंशी जी, जंहिंजो मां अंश आहियां। जॾहिं इहा सम्झ अची वेंदी न कि मुंहिंजी पई थी तारीफ़ थिए, मुंहिंजी पई थी वॾाई थिए, परमात्मा जो मुंहिंजो मां अंश आहियां, त असांजो आनंद वधंदो वेंदो, रोज़ सत्संग में वधंदो वेंदो। पर माण्हुनि त शरीर खे ई मां सम्झंदो आहे, शरीर खे आदर मिले ख़ुशि थी वेंदा आहिनि, हिननि कननि खे तारीफ़ मिले पंहिंजी, ख़ुशि थी वेंदा आहिनि। उहा बि ख़ुशी थोरी देरि जी, टेम्परेरी। इहा असली ख़ुशी कान्हे, असली रस इहो कान्हे। पंहिंजी तारीफ़ ॿुधण में उहो रस कान्हे
जेको रस आहे भगवान जी तारीफ़ ॿुधण में। रसना वही जो रटे राम नाम है, रसना वही जो रटे राम नाम है। राम रस आया तो सब रस बेकार है। समझो सारी दुनिया, समझो सारी दुनिया उसी की गुलाम है। समझो सारी दुनिया उसी की गुलाम है। राम रस आया तो सब रस बेकार है। मोटी
चई साईं अॼु मुंहिंजी शादीअ जी सालगिरह आहे, भॼन ॻायो, कुझु थी वञे त हुनजी ज़ाल थोरी हेल्दी हुई त मां ओॾी महिल इहो पियो हले राम रस आया त मां मुंहिंजो बि मूड दिमाग़ घुमियो, चयोमांसि जिसकी बीवी मोटी उसका भी बड़ा नाम है, ऐं सनड़ी बि आहे छा, जिसकी बीवी लंबी उसका भी बड़ा नाम है, जिसकी बीवी गोरी उसका भी बड़ा नाम है, जिसकी बीवी ना हो उसका भी बड़ा नाम है, सबको अपनी समझो औरों का क्या काम है, बदनाम तो हो चुके और बदनाम है मेरे अंगने में। बड़ा नाम है या कि नाम बदनाम है, बड़ा नाम है या कि नाम राम के दीवानों को, राम के दीवानों को इससे क्या काम है, राम के दीवानों को राम रस आया तो सब रस बेकाम है। इहो अगरि रस जीवन में अची वञे न भगवान जे नाम जो त पोइ ॿिया रस बेकार, पोइ ॿियनि रसनि में रुचि कोन रहंदी। त साहिब चवनि था उहो मुंहिंजी आत्मा खे भोजन ॾींदो आहे ज्ञान, भोगत ज्ञान, आत्मा जो भोजन आहे ज्ञान रस। कथा में जेको रस ईंदो आहे उहो रस कोई हू कान्हे, ही भीतरी रस आहे। राम रस आया तो सब रस बेकाम है। अॻे ज़माने में संत महात्माऊं हिकिड़ो दृष्टांत ॾींदा हुआ कि हिकु गांव में हिकिड़ो सेठ कॾहिं सत्संग में वेंदो ई कोन हो, कथा ॿुधण वेंदो ई कोन हो, पर ॻाल्हियूं वॾियूं वॾियूं कंदो हो कि मेरे को सब पता है, मेरे को सब मालूम है। पोइ हुन गांव में हिकिड़ो ॿाहिरां संत आयो सत्संग करण जे लाइ, त सभु गांव जा माण्हू वञनि पिया ॿुधण। पोइ जेॾी महिल मोटनि पिया सत्संग ॿुधी, सेठ न वियो हो, तो पाण में ॻाल्हाईंदा पिया अचनि उहे गांव जा माण्हू कि आज कितना रस आया ना कथा में, सत्संग में कितना रस था ना। हाणे ॿ रुगो ॿ चवनि न ईअं त चार कूड़ में बि चवंदा अथव कि हा हा मेरे को बि आया। हाणे थी विया 6, ॿिनि त चयो चइनि कूड़ में चयो, त सेठ जे कन में 6 ॼणनि जो आवाज़ वियो कि यार हेॾा माण्हू पिया था चवनि कि कथा में रस आयो आनंद, हिकु दफ़ो थी जा, न त हे जीवन भर सायो करे मूंखे ॿुधाईंदा कि आप नहीं गए थे ना एक दिन भी, अरे हम गए थे, इतना आनंद आता था रोज। जेको न वियो आहे न माण्हू हुनखे वधाए चढ़ाए ॿुधाईंदो आहे। त सेठ चई हिकु दफ़ो त ज़रूरु थी अचां ताकि हिन जा मुंहं बंदि थियनि। त उहो सेठ आयो सत्संग में, हिकु स्पेशल जॻह पंहिंजी वठी विहारे करे विछाए करे उते वेठो। हाणे संत सत्संग शुरू कयो। ही सेठ कॾहिं सत्संग में त वियो हो कोन, त थोड़ी देर में उबासियूं अचण लॻसि। उबासियूं ईंदे ईंदे निंड अची वियसि, निंड अची वियसि, ईअं सुम्ही पियो। कथा में रस त हो त निंड अची वेंदी न, मिठो। मूंखे ई ॾाढी चवंदियूं आहिनि कि राति जो असां सत्संग ॿुधंदा आहियूं तव्हांजो, पोइ निंड अची वेंदी आहे। त निंड अची वई हुनखे, ये तारीफ़ है भाई, तारीफ़ है। हूअं सुम्हनि कोन, मुंहिंजो सत्संग उन्हनि खे सुम्हारे त थो बिना गोरी दवा जे। त थियो छा भाई, हिकिड़ो डॉगी अची वियो, थोड़ो नए तरीक़े सां ॿुधायां, स्टैंडर्ड तरीक़े सां। उन डॉगीअ हुन सेठ जे मुंहं ते सूसू करे छॾियो। हाणे सत्संग समाप्त थियो, कथा ख़त्म थी, पोइ उथियो हीअ हमरा, सावधान थी वियो कि कंहिं ॾिठो त कोन मां सुम्हियो पियो हुअमि। सभु माण्हू वञण लॻा ऐं इहो ई चवण लॻा आज कितना आनंद आया ना, कथा में कितना रस था ना। त हीअ बि चवण लॻो हा हा
रस तो आया था, रस तो था। तो देवरी चयो इतना अमृत भरा था। तो सेठ जी अमृत कहाँ था यार, वो तो खारा था। जंहिंखे ख़बर ही कान्हे वो असली रस कहिड़ो आहे, तो वो इहो ई रस पे ॻोल्हींदो। राम रस आया तो सब रस बेकार है, राम रस आया तो बड़ा नाम है या कि नाम बदनाम है। राम के दीवानों को इससे क्या काम है, राम रस आया तो सब रस बेकाम है, राम रस आया तो सब रस बेकार है। त ही सत्संग जो जेको सुख आहे, आनंद आहे, सो ॿाहिरियों कोन अथव। मतां तव्हां ॿाहिरि ॻोल्हण जी कोशिशि कयो ऐं ॿाहिरि मतां ॿुधाइण जी कोशिशि कयो, कुझु हासिल कोन थींदव। इहो रस आनंद आत्मा जो केवल असांखे ई महसूस थींदो आहे, पर्सनल। माण्हू ॿुधाइण जी कोशिशि कंदा आहिनि, पोइ ॿुधण वारो बि वरी अची करे ॾिसण जी कोशिशि कंदो आहे कि कहिड़ो इहो रस आहे। ॿाहिरां कुझु कोन्हे, हिते आत्मा खे असां भोजन ॾियण लाइ ईंदा आहियूं। गुरु नानक चए थो उहो ज्ञान ई मुंहिंजो भोजन आहे, भोगत ज्ञान। असांजी आत्मा बि चाहींदी आहे कि मूंखे भोजन मिले, तृप्ति मिले, जेको आत्मा चाहे थी उनखे ॾियूं। असां सत्संग, परमात्मा सां उन जो कनेक्शन जोड़ियूं, प्रकृतिअ में वठी वञूं पंहिंजो पाण खे, त आत्मा ॾाढी प्रसन्न थींदी आहे। त ज्ञान जो अर्थ सिर्फ़ु एतिरो ई सम्झिजो, ज्ञान जो मतिलबु जेका शइ असांजी आत्मा खे तृप्त करे, बसि इहा अथव परिभाषा ज्ञान जी। ज्ञान माना छा? ज्ञान छा न कंदो आहे उहो बि ॿुधी वठो। ज्ञान जो कमु छा न आहे, छा आहे, इहो त ॾाढो तव्हां माण्हुनि खे ॾाढो ॿुधायो वियो आहे कि ज्ञान ये करेगा, ज्ञान ये दे देगा, ज्ञान ये न, उहो सभु बेकार। ज्ञान छा न ॾींदो आहे इहो ॿुधणु ज़रूरी आहे, ताकी तव्हां उहे शयूं ॾिसी करे चकर में न अची वञो। पहिरियों ज्ञान धन कोन ॾींदो आहे, पर माण्हुनि इहो कयो आहे कि सत्संग में जाती हूँ, ज्ञान सुनती हूँ, उसके बाद सब अब ठीक हो गया है, मेरे घर में बरकत पड़ने लगी है। तो मां क्लियर कयां, ज्ञान धन कोन ॾींदो आहे, ज्ञान आत्मा जो भोजन आहे। ॿियो, ज्ञान वैभव कोन ॾींदो आहे। वैभव माना मकान, दुकान, संपत्ति, ऐशो आराम। ज्ञान इहो न ॾींदो आहे। क्लियर थियणु खपे। हाणे समय अची वियो आहे। मां हमेशह चवंदो आहियां न कि मां बि मोदीअ वांगुरु आहियां, हुन बि नोटबंदी कई, मां बि कई, मां पंहिंजे लेवल जो आहियां। त मां हिनखे मज़ाक में चवांसि पियो, यार हाणे हिकिड़ो असांखे नागरिक संशोधन बिल पारित करणो आहे। उहो असांजो कहिड़ो नागरिक संशोधन बिल? इहो ई कि जेका ज्ञान जी ग़लति परिभाषा ॿुधाई वई आहे, क्लियर करणो आहे कि असली ज्ञान जो कमु छा आहे, इहो क्लियर कंदासीं। ऐं जेको नकली परिभाषा अची वई आहे उनखे ॿाहिरि कढंदासीं, देश खां ॿाहिरि, मतिलबु अध्यात्म मां, असांजे सिंधी समाज मां उनखे ॿाहिरि कढंदासीं। त विरोध थींदो, जीअं हू पिया था विरोध कनि, ही जलेबी विरोध कनि थियूं, त सभु खां उहो ई पिया था कयूं। हिकिड़ो प्रस्ताव पारित करणो आहे, नकली नागरिक निकिरो, ऐं जेके स्थाई आहियो, जेके सचा आध्यात्मिक आहियो, सचा धार्मिक आहियो, उनजी नागरिकता खतरे में न रहंदी। पर जेके घुसी आया आहिनि अध्यात्म में, सत्संग में घुसी आया आहिनि, उन्हनि खे त परिचय पंहिंजो ॾेखारणो पवंदो न, भाई मूल निवासी आहियो या घुसी आया आहियो, परमिशन वठी अचो न। अची विया वरी घुसी करे वरी राज बि पिया था कयो, ई केरु बर्दाश्त कंदो? त अध्यात्म में बि ये वाणिया बाणिया शूद्र
घुसी आया ऐं संत थी करे, गुरु थी, भगवान थी करे वेही रहिया, त हिन जे लाइ बिल पास त करिणो ई पवंदो न। इन्हनि खां पहचान वरिती वेंदी, ॾेखार गुरु केरु अथई, कहिड़ो तुंहिंजो संप्रदाय आहे, कहिड़ो तुंहिंजो सिद्धांत आहे, सनातन धर्म सां त तूं लिंक आहे ई कोन, तूं कहिड़े आधार ते कर शास्त्रार्थ। कोई जवाब कोन हूंदो इन्हनि खे, बसि चिल्लाईंदा, बस वाद विवाद कंदा। व्हाट्सएप ते मैसेज आयो कि असां भारत देश जे जेको विरोध था कनि उन में आयो कि असांजो परिचय ॾियण लाइ कि असां भारत जा ई आहियूं, असांजा हरिद्वार जा पंडा ई काफ़ी आहिनि। हरिद्वार जा पंडित ई बही खां कॾहिं ॿुधाए छॾींदा कि असां हितां जा ई आहियूं। ही किथां आणींदा, जेके घुसी आया आहिनि उहे किथां, हुनजो कोई अथनि ई कोन जो पूर्वजनि जो हिसाब किताब लिखे। त ॾाढो सुठो हिकु कमु थियो आहे भाई पंहिंजे देश में। ॾिसो सॼे विश्व में हिंदू ऐं सिख ऐं जैनी पारसी फैलियल आहिनि। मान लो उन्हनि खे उन देश मां कढियो वञे त उहे किना वेंदा। हिंदुनि जो कोई बि देश कान्हे, सिखनि जो कोई बि देश कान्हे, त उन्हनि जे लाइ दरवाजा खुलियल था हुजनि, त हिन में विरोध छो? हिन में छो विरोध? हा, त असां त क्लियर कंदासीं न। ॾाढियूं मायूं पंहिंजूं सिंधियाणियूं चवनि पियूं कि मोदी अलाए छा छा कंदो रहंदो आहे, हाणे परेशान कंदो आहे असांखे। अरे तोखे ते कहिड़ी परेशानी थिए मोदीअ सां? चई अरे उहो अलाए छा बिल आंदा अथई, भोपाल वञी नथा सघूं, कमु हो मूंखे लखेरापुरा में। हाणे हिननि खे केरु सम्झाए? हिननि खे मतिलबु ई कोन्हे कंहिंसां, न हिननि खे राष्ट्र सां मतिलबु। तव्हां त ईअं कोन कंदियूं आहियो, न राष्ट्र सां मतिलबु, न भूमीअ सां, न देश सां, न धर्म सां। हिन जो चवणु हिननि मायुनि जो कि हले पियो न यार, हलणु ॾियो न। जीअं मूंखे चवंदियूं आहिनि हले पियो न, जलेबियूं तव्हां इहो शुरू छो कयो आहे? अरे त हले पियो कोन, इहो सुम्हियल हो कमु, सभु सुम्हिया पिया हुआ। जागणु ज़रूरी आहे, बाक़ी सुम्हिया पिया हूंदासीं न त ख़तरो आहे, कोई बि हमिलो करे हली वेंदो। त ज्ञान छा आहे इहो त ॾाढो ॿुधोसीं, ज्ञान छा न आहे इहो ॿुधणु ज़रूरी आहे ताकि घुसपैठिया निकिरनि अध्यात्म मार्ग मां। ज्ञान धन कोन्हे, धन कोन ॾींदो आहे, सांसारिक धन। ज्ञान धन कोन ॾींदो अथव, पैसो कोन ॾींदो अथव ज्ञान वैभव बि कोन ॾींदो अथव। त इन मां क्लियर थी वियो कि तव्हां ज्ञान जे सत्संग में अगरि वञो त वैभव ॾिसी करे चरिया न थी वञिजो, छो त ज्ञान जो वैभव सां, वैभव सम्झो था न भाई सुठो हॉल, सुठा गदा विछियल, सुठी चप्पल दादीअ खे, सुठी अच्छी साड़ी, चश्मो बि ऊंचो, हथ में पर्स, इहो ॾिसी करे चरिया न थी वञिजो। ॾाढियूं त वरी दादीअ खे ॾिसी पाण बि ॾिसी सघंदियूं आहिनि, पाण बि पर्स, पाण बि चश्मो, वरी उन वांगुरु हीअं मुस्कुराइणो कोन्हे। खेलो छो त कोई वेठो आहे छा? कोई आहे त कोन न अहिड़ो? ठीकु आहे, त मुस्कुरायो त सही, न मुस्कुराईंदा त शक पैदा थींदो। ज्ञान छा न आहे? ज्ञान जो संबंध धन सां कान्हे, ज्ञान जो संभव इन आडंबर सां बि कान्हे, ज्ञान जो संबंध हुन सां बि कोन्हे पद सां। तव्हां चओ कि मैं 20 साल गई सत्संग में, अब मेरे को पद दिया है उन्होंने, सीट दी है संभालने को, तो छा इन लाइ वही है छा 20 साल? ये तो छॾे हली आई, छो त ज्ञान जो फल सीट कान्हे। छा न आहे असां उहो पिया था ॿुधूं ताकि इहो सभु तव्हां खां छॾाइजी वञे। उमिरि बि कोन वधाईंदो आहे ज्ञान, इहो ॿुधाइणु ज़रूरी आहे। ॾाढा माण्हू चवनि मैं ज्ञान में जाती हूँ तो मेरी उम्र अब गुरु रक्षा करेगा, मेरे बच्चों की सबकी जो है ना उम्र बढ़ जाएगी। इहो भ्रम छो पियो?
छो त उन्हनि जो जेको हेड आहे हिकिड़ो ज्ञानियुनि जो हिकिड़ो हेड आहे उहो 75-77 साले जो आहे, पर जवान थी करे हलंदो आहे। उन ॾींहुं त हद कयईं, गिटार खणी पी रहियो, हद यार, बाजे जी बुराई कयव ऐं गिटार खे ॾेखारियो था कि ॾिसो वॼाइणो कोन ईंदो अथसि, उल्टो छॾे बीठो। पर माण्हू वरी कमेंट छा था कनि हुनजा प्रेमी कि आहा हमारे गुरु हमारे भगवान से कोई सीखे, जवान रहना, कोई तो इनसे सीखे कि कैसे इस उम्र में भी टिप टॉप रहा जाता है। तो मैं क्लियर कया, ज्ञान उम्र को न वधाईंदो आहे। शायद शंकराचार्य ते 33 साल जी उम्र में हलियो वियो, अच्छा वो ज्ञानी न हो छा? अनेक विवेकानंद 38 साल जी उम्र में हलियो वियो, ये चवंदियूं न ज्ञानी नहीं था वो। अच्छा ज्ञानी जी इहा निशानी आहे जंहिंजी उम्र लंबी हुजे, इहो दिमाग़ मां कढिजो, ज्ञान उम्र कोन वधाईंदो आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि थी आहे, मज़ो न चऊं यार, पर अजीब ॻाल्हि थी आहे हिकिड़ी कि हिकु माईअ जो विश्वास हो कि मां हिन जलेबी सत्संग में वञा थी त मुंहिंजी उम्र वधंदी, मुंहिंजे परिवार जी उम्र बि वधंदी, पर उन माईअ जो पुटु गुज़ारे वियो। जीअं उहो गुज़ारे वियो त मूंखे ॿियनि अची ॿुधायो कि उन माईअ जो मन पियो थो हले। मां चयो मन हलण छा थींदो आहे? चई उनजो मन थो हले कि मां हेॾा साल वियसि सत्संग में, पोइ मुंहिंजो पुटु छो वियो। मज़े जी ॻाल्हि इहा थी कि जॾहिं इहा ॻाल्हि हुन दीदीअ खे ख़बर पई त उहा दीदी अहिड़ो रुसी वियसि जो आयसि ई कोन। हाणे आयसि छो कोन? हुनखे न हिनजे पुट सां मतिलबु, न कंहिं सां हिन सां मतिलबु, हुनखे पंहिंजे एटीट्यूड सां मतिलबु कि मुंहिंजे बारे में, असांजे सत्संग जे बारे में छो चयईं, मन छो हलायईं। पर हुन दीदीअ जो पासो उल्टो पइजी वियो। छो उल्टो पइजी वियो? हूअं त सिर्फ़ु हिक जो मन हलियो न, मन हाणे सभिनी जो हलणु लॻो। जेके ॿिए बि पियूं वञनि न, उनजो इन करे मन हलणु लॻो कि मान लो असांजे घर में भी कजो थे, कोई वञे त ये दीदी त ईंदी कोन, जेका सीट ते वेहंदी आहे, हिन वटि कोन आई आहे त असां वटि बि कोन ईंदी। हाणे मां हिनखे मन हलणु न चवंदमि, मां चवंदमि हाणे अकुल आयव, चोट खाई करे हाणे दिमाग़ खुलेव थो, पर्स खणी घुमो पियो, ऊंचे सत्संग में जाती हूँ, हाणे अकुल अचेव थो, हाणे सम्झ में अचेव थो मां छो जलेबी पियो कयां, छो पियो हुननि जे तव्हांखे जाॻाइण जी कोशिशि कयां। ही चवंदियूं मन चल रहा है, मन पियो थो हले असांजो। हूअं पई चई डीप में वेंदी आहियां, हाणे थी चई मन थो हले। ज्ञान उम्र कोन वधाईंदो अथव, इहो सम्झिजो। जेका उम्र लिखियल आहे, विधाता लिखी आहे, उहा ई थींदव। ज्ञान जो कमु कुझु ॿियो आहे। त ज्ञान धन कोन वधाईंदो आहे, ज्ञान उम्र कोन वधाईंदो आहे, ज्ञान सीट कोन ॾींदो आहे, ज्ञान औधो कोन वधाईंदो आहे, ऐं ज्ञान सुंदरता कोन, तेज कोन वधाईंदो आहे। तेज त हुन में वधंदो अथव, थोरा पैसा ख़र्च कयो, पार्लर मां मेकअप कराइजो, हुन में तेज वधंदो। हिन जो ॾिसो केॾो, ईअं त हिनखे चवंदा ॾाढो तेज अथसि, ज्ञानी आहे, तेज अथसि कोन, ॾिसो चमके पे थी सभिनि जे विच में। त इहो थी वियो। ॾाढियूं वरी सोचींदियूं आहिनि मां सांवरी आहियां न, मां हिन में वेंदमि न, मां भेड़ी थी वेंदसि, छो त हुननि खे ॿुधायो थो वञे कि हीअ असांजे सत्संग में अची करे सुहिणी थी आहे। अहिड़ो भ्रम फैलायो थो वञे कि देख इसको, हीअ नथो चवां हीअ त असांजी आहे, असां वटि आई आहे, पर मतिलबु ॿिए इन टाइप जूं हूंदियूं आहिनि न, हुनजो मिसाल ईअं ॾींदियूं आहिनि कि देख हमारे सत्संग में ये आ रही है, तू भी ऐसी हो जाएगी। तेज ज्ञान तेज कोन वधाईंदो आहे, बल्कि तव्हां ॾिसंदा न जेके ब्रह्म ज्ञानी संत थी विया, साईं हिरदाराम साहिब, उन्हनि जो त शरीर त कृशाय सनड़ो सुकल हूंदो आहे, तेज किथां अची वियो। ज्ञान तेज कोन वधाईंदो आहे, ज्ञान धन कोन वधाईंदो आहे, ज्ञान
उमिरि कोन वधाईंदो आहे ऐं ज्ञान हाँ मां ॿियो पियो ॿुधां ऐं उहो बि सूट थो करे भय निर्भय ज्ञान ऐं भय कोन वधाईंदो आहे इहो चई सघूं था ज्ञान निर्भय कंदो आहे इहो सम्झिजो अगरि तव्हां के सत्संग में वञो था ऐं तव्हांजे मन में भय वधी थो वञे त इहो ज्ञान जो कमु कोन्हे ज्ञान निर्भय कंदो आहे इहो चई सघूं था ज्ञान निर्भय कंदो आहे ज्ञान वैभव कोन वधाईंदो आहे त ज्ञान कंदो छा आहे ज्ञान ही केवल एतिरो कमु कंदो आहे कि पंहिंजे आत्मा जो आवाज़ ॿुधी करे उहो हलंदो आहे पंहिंजे आत्मा जो आवाज़ ॿुधी करे कर्म कंदो आहे आत्मा सां लिंक थी करे कर्म कंदो आहे बाक़ी ज्ञान कुछ भी कोन सांसारिक कुछ भी परिवर्तन कोन आणींदो आहे जेको आहे सो उहो ई रहंदो आहे त प्लीज़ ज्ञान में इन करे न वञिजो कि तव्हांजो धन वधे तव्हांजो वैभव वधे या तव्हांजो मान वधे न